जी, इमरान ख़ान साहब इहा ॻाल्हि ऐलान बहरहाल इहो कयूं जेको अॼु सुबुह जो अख़बारनि में छपियल हो त 17 तारीख़ ते उहो लिबर्टी चौक लाहौर में बीह करे असेंबली टोड़ण जी तारीख़ जो ऐलान करो। त हाणे ॻाल्हि इहा आहे त ऐं इहो ॿुधायूं त क़ौमी असेंबली में बि असां सभु मेंबर वञी करे स्पीकर जे साम्हूं चवंदासीं त असीं इस्तीफ़ा ॾियूं पिया। त इन जो मतिलबु हू इमरान ख़ान ठीकु ॻाल्हि आहे त 2 असेंबलियूं यानी पंजाब ऐं KP अगरि टुटी पवनि थियूं, हिननि जी नेशनल असेंबली में सीटूं ख़ाली थी वञनि थियूं, अलाए सूबाई सिंध मां अलाए ॾींदा न ॾींदा PTI वारा इस्तीफ़ा अलाए न ॾींदा अच्छा त हितां बि ॾींदा त इमरान ख़ान चवाणी त 70% जेके मुल्क जा तक आहिनि उनमें इलेक्शन थी वेंदा, प्रेशर त वॾो अची वेंदो। ऐं अॼु इमरान ख़ान जी एतिरी 1.5 कलाक जीअं तव्हां चयो त तफ़सीली हुन गुफ़्तगू खां पोइ इहो मतिलबु ओवर कमिट कंदो वञे पियो इमरान ख़ान पाण खे त भई असां असेंबली टोड़ींदासीं। सो हाणे ॾुखियो आहे त इमरान ख़ान हितां यू टर्न वठे, नामुमकिन न आहे पर ॾुखियो आहे त 14 तारीख़ ते चए पियो त 17 ते ऐलान कंदसि यानी 3 ॾींहंनि खां पोइ ऐं उन तां फिरी वञे। वधि में वधि इहो थी सघे थो त तारीख़ूं को अॻियां अगरि किथां पको पकाइणी आसिरो थी वञे त मे बि हू आसिरो हीउ जेको चए पियो त हिन ई महीने में टोड़े छॾींदासीं डिसेंबर में मता पर उनजो फ़िलहाल त हू तय करे वेठो आहे त डिसेंबर में हुनखे टोड़णी आहिनि असेंबली त जीअं मार्च में रमज़ान शरीफ़ शुरू थियण खां अॻु इलेक्शन थी वञनि। रमज़ान शरीफ़ 24-25 मार्च ते मुतवक़ा आहे त पहिरियों रोज़ो थींदो त हू चाहे पियो त हुनखां अॻु इलेक्शन थी वञनि। त इमरान ख़ान अॼु ओवर कमिट कयो क़ौम सां ख़िताब में त भई हू टोड़ींदो, डेट ॾेई छॾींदो, हाणे टोड़ण जी हाणे को हैंकी पैंकी न आहे, ओवर कमिट कयो अथसि। यू टर्न इज़ ऑलवेज़ अ पॉसिबिलिटी, लेकिन फ़िलहालु पाण फेस वैल्यू ते वठूं माण्हू खे त हू चए थो टोड़े छॾींदासीं। हाणे सिर्फ़ु हिकिड़ी शइ इन में रंडक बणिजी सघे थी, उहा शइ आहे हुनजो नालो आहे चौधरी परवेज़ इलाही। जी हा, त हू लास्ट मिनट ते अगरि फिरी वञे पर PTI जा चङा मुड़ुस चवनि था त सही चौधरी परवेज़ इलाही उहा समरी जेका असेंबली टोड़ण जी आहे उहा बि साइन करे इमरान ख़ान खे ॾेई छॾी आहे। यानी इमरान ख़ान बि किथां एॾो त पक थी अथसि त चौधरी हाणे फिरंदो कोन, मतिलबु ज़ाहिरी तरह त हिकिड़ी शइ रोके सघेसि थी उहा आहे चौधरी परवेज़ इलाही। पर चौधरी परवेज़ इलाही अगरि फिरी वियो त ॿी ॻाल्हि आहे, न त हू ज़ाहिरी तरह चए थो त इलेक्शन असेंबली टोड़े छॾींदासीं। ज़ाहिर असेंबलियूं अगरि टुटी पियूं वाक़ई में टुटी पियूं ऐं वाक़ई में क़ौमी असेंबली में बि ही बीह करे उहो चए थो त हाणे असां वटि मतिलबु क़ौमी असेंबली मां बि असीं इस्तीफ़ा ॾियूं पिया, सिंध असेंबली मां बि इस्तीफ़ा ॾेई छॾे थो त पोइ हिन माशी सूरत हाल में मईशत जी जेका हालति लॻी पई आहे उन में फ्रेश इलेक्शन्स रोकणु तमामु मुश्किल PDM लाइ तमामु मुश्किल थी वेंदो, तमामु मुश्किल ऐं मुख़्तलिफ़ इदारनि लाइ न्यूट्रल रहण बि तमामु ॾुखियो थी पवंदो। जी हा, आवाम छो जो असरात पवंदा न ॾाढो वॾो हिकिड़ी अफ़रा तफ़री ऐं वॾो हिकिड़ो भूचाल जेके चइजे थो उहो अची वेंदो त पोइ लामोहाला हुकूमत खे बि हाणे चवनि था त नवाज़ शरीफ़ 2 हफ़्ते में जनवरी जे अचे पियो, थी सघे थो उहो बि थोरो सवेर अची वञे अगरि हीउ टोड़े छॾे, छाकाणि त हिन दफ़े नवाज़ शरीफ़ इहो चांस त न वठंदो त पाण न हुजे, संदसि धीउ न हुजनि, इलेक्शन कैंपेन पंजाब में वरी को ॿिया हलाइनि, हू पाण टिकटूं बि पाण विरहाईंदो, फ्रॉम द फ्रंट जंहिंखे चइजे त क़यादत कंदो, त अॻियां बि ढगे खे सिंगनि मां हथु विझण जी कोशिशि कंदो। त पोइ हिन सॼी मारामारी में पोइ इलेक्शन जनरल इलेक्शन ॾे ई ॻाल्हि हली वेंदी। ॿिए पासे तव्हां ॾिसो त अॼु बि अयाज़ सादिक ऐं हू जेको हुननि जो लॉ मिनिस्टर आहे फेडरल हुकूमत जो तारड़, उहे मिलिया आहिनि सदर अलवी सां, माना हू ॻाल्हियुनि जा रस्ता वरी खोलीनि पिया। त हाणे ॾुखियो मतिलबु कन्फ्रंटेशन वरी मतिलबु हीअ जेका भूचाल आहे ही जंहिंमें लॻो पियो त थोरी देरि लाइ त शायदि को मामिलो थधो थी वेंदो, शायदि इमरान ख़ान न कंदो, शायदि चौधरी परवेज़ इलाही न कंदो, पर अॼु की तारीख़ में लॻे पियो त हीउ सभु सीरियस थिए पियो, सीरियस आहे न थियणु वञे पियो। हाणे मुल्की जेका इकॉनमी आहे उहो जीअं आउं त चवां पियो त हिकिड़ी एतिरी वॾी पॉलिटिकल क्राइसिस खे अॻु में ई असांजी मईशत बि ख़राबु आहे, हुनजो सबबु सियासी बहरान आहे, सियासी बेयकीनी आहे, मथां वरी हेॾी वॾी बेयकीनी अगरि क्रिएट करे छॾींदो इमरान ख़ान पोइ ॾुखियो थी पवंदो